बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल खलाइक़ि अजमईन व अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बअद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा इन्नल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर। अज़ीज़ान गिरामी व नाज़रीन मुहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, अज तव्हांजे साम्हूं हाज़िर ख़िदमत थिया हूँ। अज मौज़ू खणी आया हूँ असां तारीख़ उलमा। जंहिं तारीख़ उलमा के सोशल मीडिया ते बिल्कुलु बल्कि तमामु घटि बयानु कयो वियो आहे। बल्कि ईअं खणी चइजे सोशल मीडिया ते न बल्कि अवाम जे साम्हूं बि अवाम खे बि उन्हनि हक़ाइक़नि खे ज़ाहिर नाहे कयो वियो त उलमा छा आहिनि ऐं उलमा जी फ़ज़ीलत छा आहे। उलमा जी तारीख़, उलमा जी फ़ज़ीलतनि में वारिद थियण खां पहिरियां असां उन्हनि जी फ़ज़ीलत खे ज़िक्र कंदासीं त उलमा जी फ़ज़ीलत छा आहे। त इहो त आमा ऐं इमामिया इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि त उलमा अंबिया जा वारिस आहिनि। सिर्फ़ु इहो ई न बल्कि इहो बि रिवायतुनि में मिले थो त मन अराद ऐं यनज़ुर इला मजालिसिल अंबिया फलयनज़ुर इला मजालिसिल उलमा। त जेको शख़्स इहो चाहे थो त अंबिया जी गुफ़्तगू खे ॾिसां, जेको शख़्स इहो चाहे त मां अंबिया जी गुफ़्तगू खे ॾिसां ऐं उन्हनि जी कचहरनि खे ॾिसां त उहो उलमा जी कचहरनि खे ॾिसे ऐं उन्हनि जी कचहरनि खे गुफ़्तगुनि खे ॿुधे ऐं उन्हनि जी कचहरनि में वेहे। फ़क़ति नाज़रीन मोहतरम इहो ई न बल्कि रिवायतुनि में इहो बि मिले थो जीअं न रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था त आलिम जे लाइ ज़मीन ऐं आसमान वारा तलबे मग़फ़िरत कंदा आहिनि। सिर्फ़ु इहो ई न बल्कि रसूल इस्लाम जन अञा वधीक फ़रमायो त समुंड में जेके मच्छियूं हुजनि, पाणी में मच्छियूं बि उन जे लाइ रहमत तलबे रहमत कंदियूं आहिनि, रहमत जूं तलबगार हूंदियूं आहिनि। अज़ीज़ान मोहतरम, सिर्फ़ु इहो ई न बल्कि रसूल इस्लाम खां रिवायत हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त क़यामत जे ॾींहुं आलिम ऐं आबिद खे जॾहिं उथारियो वेंदो, अल्लाह तबारक व तआला आबिद खे चवंदो त तूं जन्नत में दाख़िल थी वञ ऐं आलिम खे चवंदो तव्हां कुझु टाइम जे लाइ बीहो। त आलिम थोरो परेशान थींदो, छाजे करे अल्लाह तबारक तआला चयो मूंखे त बीहो, हता की मां जेको आहे त काफ़ी नसलूं सुधारे छॾियूं। त अल्लाह तबारक तआला आलिम खे कुझु टाइम खां बाद में चवंदो त तूं उन्हनि खे बि गॾु वठी वञ जंहिं तूं पूरी ज़िंदगी खे बल्कि ईअं खणी चइजे त पंहिंजे इल्म खे पधिरो करे माण्हुनि खे बेहिसाब बल्कि काफ़ी नेमतूं ॾिनियूं ऐं काफ़ी हक़ाइक़नि खां वाज़े कयो। इहा सिफ़ारिश आहे तुंहिंजे लाइ त जंहिंखे वणे तूं बि जन्नत में दाख़िल थी ऐं उन्हनि खे वठी वञ। अज़ीज़ान मोहतरम, सिर्फ़ु इहो ई न बल्कि क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जॾहिं फ़ैसिलो कंदो ऐं आलिम दीन खे इहो फ़रमाईंदो त मां जेका तोखे शइ हिकमत ऐं पंहिंजो इल्मु ऐं मां पंहिंजी दानाई तोखे ॾिनी आहे, अॼु उन जे सदके तुंहिंजा सभु जा सभु गुनाह माफ़ कया आहिनि ऐं तूं जन्नत में दाख़िल थी वञ ऐं इन्हीअ करण में मूंखे का परवाह न आहे। अज़ीज़ान मोहतरम, सिर्फ़ु इहो ई न बल्कि उलमा जे लाइ काफ़ी फ़ज़ीलतूं आहिनि। इंशा अल्लाह अॻिते हरी बयानु कंदासीं। जीअं इमाम ज़मान अलैहिस्सलाम उन्हनि आलिमनि खे चवे त मुंहिंजा भाउ, मुंहिंजा वसी, कंहिंखे चयो आहे इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम, इंशा अल्लाह अॻिते बयानु कंदासीं। इमाम अली अलैहिस्सलाम जन बि जीअं फ़रमायो आहे, हज़रत कुमैल खे कुझु राज़ ॿुधाए थो, इंशा अल्लाहुल अज़ीज़ अॻिते बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।